सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह फरमाया जेको हिन 10 ॾींहंनि जी इज़त करे ज़ुलहज जा 10 ॾींहं पहिरीं ज़ुलहज खां 10 ज़ुलहज ताईं अदब एहतराम करे त अल्लाह साईं 10 शयूं अता कंदुसि। पहिरियों उम्र में बरकत थींदसि, ॿियो माल में इज़ाफ़ो थींदुसि, माल जे पुठियां सॼो ॾींहुं मां लोड़े थो मज़दूरी करे थो, सुबुह जो ड्यूटी, मंझंदि जो ड्यूटी, शाम जो ड्यूटी, अला मां बि कमायां माई बि कमाए, न त घर नथो हले। आबा तूं ड्यूटी कर जोड़े खे छॾ, चए मोनी साहिबु तव्हांखे ख़बर ई कोन्हे, तव्हां त सादड़ा माण्हू, तव्हांखे दिमाग़ किथे थो कमु करे, अहिड़ी महांगाई जो दौर आहे, 12 बचे कमा पोइ थी पूरो थिए। तंहिंजे करे माई मिले का नौकिरी वारी, मास्तरियाणी हुजे, डॉक्टरियाणी हुजे, त पोइ कमु थींदो, न त घर नथो हले। ऐं टियों अल हिफ़्ज़ुल अयाली, ॿारनि बच्चनि जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अलाह खणंदुसि। चोथों अत तकफ़ीरुल सय्याती, गुनाह अलाह मिटाईंदुसि। पंजों अत तदईफ़ुल हसनाती, नेकियूं डबल कंदुसि, 2 नफ़िल पढ़ी चइनि जो सवाबु, 50 रुपया अलाह जी राह में नहीं, 100 रुपये जो सवाबु इन्हनि 10 ॾींहंनि में। ऐं छहों उनजे ऊंदाहिनि खे अलाह साईं रोशनी में तब्दील कंदो, अज़ियाउल ज़ुलमाती, क़यामत जे ॾींहुं रुॻो अंधेरो हूंदो, रोशनी हितां खणी वञिबी, ऊंदाहिनि खे अलाह साईं रोशनी में बदिलाईंदो। ऐं सतों अमलनामा जॾहिं तुरंदा त हिन जो नेकीअ जे तराज़ू पलड़ो भारी थी वेंदो। अमलनामे जी तौर महिल इन जे नेकीअ जो जेको आहे सो पलड़ो भारी थी वेंदो। हाणे नेकी जो पलड़ो भारी थी वियो त मुसीबत खां बची वेंदो। ऐं मुसीबतुनि खां छुटकारो, अन नजात मिन दरकाती, मुसीबत खां छुटकारो मिली वेंदो, परेशान ॾुख ॾोलाइनि खां। ऐं दर्जा बुलंद थींदसि, माण्हू चवंदा अलाह साईं मुंहिंजे वॾे जा दर्जा बुलंद कर। त इहे 10 शयुनि जो 10 ॾींहंनि जे एतिराम सां अलाह साईं 10 शयूं अता कंदो। ऐं अतसीलुल सकराती, हिकिड़ो नंबर, सकरात सवली थींदसि, साह सवलो निकिरंदो। अदा साह ईअं वियुसि जीअं तो ॾिठो न मूं ॾिठो, ॾुखियाई कान्हे। ॿियो बाबा मरे सकरात साईं दुआ घुरो, मोनी साहिबु वठी अचो, हाफ़िज़ खे वठी अचो, यासीन परेस, पोइ मश्करी ॻाल्हायूं, मोला ढिलो करीसि या ढिलो करीसि, हाणे त अची फाथाऊं, साह न निकिरे, गर्भाती परेशान।